नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। शुमारियात डिवीज़न तरफ़ां नई आदमशुमारी ते सिंध जे क़ौम परस्तनि जा ख़दशा ख़त्म करण लाइ राब्ते जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शुमारियात डिवीज़न तरफ़ां नई आदमशुमारी ते सिंध जे क़ौम परस्तनि जा ख़दशा ख़त्म करण लाइ राब्ते जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, शुमारियात डिवीज़न तरफ़ां मुल्की तारीख़ जे पहिरीं डिजिटल आदमशुमारी जे हवाले सां सहाफ़ियुनि खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। साॻे वक़्तु चीफ शुमारियात नईम मुज़फ़र जो चवणु आहे त सिंध जी समूरियुनि सियासी दौरनि खे एतमाद में वरितो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी MQM जमायत इस्लामी आदमशुमारी वारे अमल ते एतमाद जो इज़हार करे छॾियो आहे। जॾहिं त क़ौम परस्तनि सां मुलाक़ात लाइ राब्तो कयो आहे। जल्द उन्हनि सां हैदराबाद में मुलाक़ात करे उन्हनि जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। साॻे वक़्त ते चीफ शुमारियात जो चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी में गैर मुल्किन खे बि ॻणियो वेंदो। शनाख्ती कार्ड खां सवाइ ॻणप थींदी। सूबनि खे ख़बर थो हुजणु घुरिजे त उन में केतिरा गैर मुल्की रहनि था। छहीं आदमशुमारी में सिंध जे एतिराज़नि सबबि नतीजा देर सां आया। साॻे वक़्तु चीफ शुमारियात जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्स रुगो अमले जी सिक्योरिटी लाइ हूंदी। ॻणप में उन्हनि जो को बि अमल दख़ल न हूंदो। आरज़ी तौर ते ॿाहिरि वियल माण्हू न ॻणे सघिबा। आदमशुमारी वारो अमलो हर घर वञी 32 सवालनि जा जवाब घुरंदो। साॻे वक़्तु ऑनलाइन जेका रजिस्ट्रेशन आहे उन जे हवाले सां ॿुधायो वियो आहे त उहा 16 तारीख़ खां शुरू थींदी, जेका 15 ॾींहं जारी रहंदी ऐं उनखे बि रीचेक कयो वेंदो। साॻे वक़्तु जेको टेबलेट इस्तेमालु थींदो आदमशुमारी में, उन टेबलेट बाबति ॿुधायो वियो त उहो टुटी नथो सघे। चोरी जी सूरत में उहो बंदि थी वेंदो। मुल्क जे 33 ज़िलनि में पायलट कमु शुरू करे चुका आहियूं। आदमशुमारी ते 34 अरब रुपया ख़र्चींदो। कोशिशि आहे त अप्रैल ताईं आदमशुमारी खे मुकमल कजे। आदमशुमारी रुगो नौकिरियुनि ऐं NFC लाइ न, पर पहिरियों भेरो जेका माशी सेंसस बि थियण वञे पई, जंहिंजा दूर रस नतीजा निकिरंदा। साॻे वक़्तु ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे त स्पार्को खां मुल्क जे समूरनि ब्लॉकनि जा नक्शा वरिता विया आहिनि। चीफ सेंसस जो चवणु आहे त ख़ातिरी सां चई सघूं था त हिन भरे आदमशुमारी शफ़ाफ़ हूंदी, जीअं ते कंहिंखे बि एतिराज़ न हूंदो। वफ़ाक़ ऐं सूबनि जी ब्यूरोक्रेसी समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि ते ॿधल मॉनिटरिंग कमेटी जोड़ी वई आहे, जेको इन समूरे प्रोसेस खे मॉनिटर कंदो। पूरी उमेद आहे त RTS वांगुरु असांजो सिस्टम बंदि न थींदो, इहो चवणु आहे चीफ शुमारियात जो। साॻे वक़्तु चीफ शुमारियात नईम मुज़फ़र जो चवणु आहे त शनाख्ती कार्ड जो शर्त ख़त्म करण जो फ़ैसिलो शुमारियात डिवीज़न जो न, पर गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो आहे। CCI फ़ैसिलो कयो हो त आदमशुमारी बिना शनाख्ती कार्ड जे कजे ऐं जदीद अंदाज़ में कजे। साॻे वक़्तु चवणो त टेबलेट टुटी नथो सघे त उन लाइ शुमारियात डिवीज़न जा जेके अमलदार आहिनि उन्हनि जेका ब्रीफिंग ॾिनी, उन्हनि टेबलेट फर्श ते केराए सहाफ़ियुनि खे ॾेखारियो त हीउ टुटी नथो सघे। आदमशुमारी लाइ शुमारियात खातो रुगो मदद फराहम करे थो। असल में डेटा जेको आहे उहो सूबा कलेक्ट कनि था। AC DC जेके आहिनि उहे डेटा खे कलेक्ट कंदा आहिनि ऐं शुमारियात डिवीज़न जेका आहे उहो फ़क़ति मददगार साबित थींदी आहे। इहो चवणु आहे चीफ शुमारियात जो। 292 हंधनि ते जेका ट्रेनिंग ॾिनी वई आहे मुल्क उहो मल्टीमीडिया ते ॾिनी वई आहे। हिन वक़्तु 1,20,000 जो जेको अमलो आहे उनखे तरतीब ॾेई रहिया आहियूं। ब्रीफिंग दौरान इहो बि इंकशाफ थियो कि 33 ज़िलनि मां जेके सिंध जो हिकिड़ो जेको सजावल ज़िलो आहे उनमें पायलट प्रोजेक्ट ते अमल इन करे न थी सघियो जो सजावल जे DC ओचितो ट्रेनिंग जेको आहे जो हंधि तब्दील करे छॾियो। उनजे करे उते ट्रेनिंग जेको पायलट सेंसस थियणी हुई उहा न थी सघी। बाक़ी 33 ज़िला जेके मुल्क जा आहिनि उन्हनि में सेंसस थी आहे। 33 ज़िलनि मां सिंध जे सॼा। साॻे वक़्तु इहो ॿुधायो वियो आहे त लोगो ते SOT हिते जेका ब्रीफिंग ॾिनी वई आहे उन में चयो वियो आहे त सवाल पुछियो वियो त छा धाड़ेलनि खे बि ॻणियो वेंदो, ॿेलनि में बि सेंसस जो अमलो हूंदो, त उन ते चीफ शुमारियात जो चवणो त हर हंधि वेंदासीं। उन सां गॾोगॾु
हिते जेका ब्रीफिंग ॾिनी वई आहे उन में चयो वियो आहे त हिन भेरे कोशिश इहा कई पई वञे त न रुगो सेंसिस कई वञे, डेटा गॾु कई वञे, पर मुल्क जी जेके मुआशी सरगर्मियूं आहिनि उन्हनि खे मॉनिटर कजे। स्कूल, तरबियत गांव, मदरसा कहिड़े कहिड़े हंधि मौजूदु आहिनि ऐं ईंदड़ दौर में का आलमी वबा अचे थी त उन में लॉकडाउन वग़ैरह लॻाइण लाइ बि इहा डेटा जेका आहे उहा कमु ईंदी। ऐं हिन भेरे जेका डिजिटल आदमशुमारी थियण वञी रही आहे उहो दुनिया जे कुझु मुल्कनि में हिन वक़्तु बि राइज आहे, उन निज़ाम खे फॉलो कंदे डिजिटल आदमशुमारी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं हथुल इम्कान कोशिश हूंदी त कंहिं बि सूरत में कंहिं बि सूबे खे या कंहिं फ़र्द खे हिन प्रोसेस ते को एतिराज़ न हुजे। जी वॾी महिरबानी। नासिर इस्लामाबाद खां ग़ुलाम रसूल कुंभर तफ़सील ॾिना आहिनि।